बॉलीवुड जी ख़ूबसूरत अदाकारा मंदाकिनी अॼु पंहिंजी 59वीं सालगिरह मल्हाए रही आहे। मंदाकिनी हमेशह खां दकियानूसी ख़्यालनि खे टोड़ण ऐं 80 जे ॾहाके जी आख़िर में पर्दे ते ग्लैमर विखेरण लाइ सुञाती वञे थी। मंदाकिनी खे फिल्मुनि जी बेबाक अदाकारा सम्झो वेंदो हो, छो त हुन कॾहिं बि कंहिं ॻाल्हि खां न लवायो हो। मंदाकिनी जी फिल्म राम तेरी गंगा मैली में पंहिंजे ग्लैमरस अदाकारी सां पर्दे ते थरथलो मचाए छॾियो हो, जॾहिं त केतिरियूं ई यादगार फिल्मूं ॾियण बैदि हू ग़ाइब थी वई ऐं खेसि विसारियो वियो। अचो त संदसि जनम ॾिहाड़े ते अदाकारा जी ज़िंदगी बाबति कुझु दिलचस्प ॻाल्हियूं ॼाणियूं। हर को हिन अदाकारा खे मंदाकिनी जे नाले सां सुञाणे थो, पर मंदाकिनी जो असुल नालो यास्मीन यूसुफ आहे ऐं हू भारत जे मीरठ जी रहवासण आहे। फिल्म राम तेरी गंगा मैली में डेब्यू करण खां अॻु मंदाकिनी खे घटि में घटि 3 फिल्म प्रोड्यूसर्स कमु ॾियण खां इनकार करे छॾियो हो। कुझु भारतीय मीडिया रिपोर्ट्स मूजिबि मंदाकिनी जा लाॻापा गैंगस्टर दाऊद इब्राहिम सां रहिया आहिनि। इहो सम्झो वेंदो आहे त हू संदसि वेझी दोस्त हुई। इहे बि ख़बरूं आहिनि त दाऊद इब्राहिम ऋषि कपूर ते मंदाकिनी खे फिल्मुनि में कास्ट करण लाइ दबाउ विधो हो। मंदाकिनी जे कुमार गौरव सां कमु न करण बाबति बहस थियो हो, छो त कुमार गौरव मंदाकिनी सां कमु न पिए करणु चाहियो। मंदाकिनी राज कपूर जी राम तेरी गंगा मैली में बोल्ड सीन कयो, जंहिंखे सेंसर बोर्ड जे दबाउ बावजूदि राज कपूर फिल्म खे पास कराइण में कामयाबु रहियो। मंदाकिनी हिकु अॻूणे ॿुध राहिब डॉक्टर काग्योटी रंपोच ठाकुर सां शादी कई आहे। संदसि हिकु पुटु ऐं हिकु धीउ आहे।